अस्सलाम वालेकुम दोस्तों, कियां आयो? उम्मीद कयां सब खुश होंदो। अज असांजो फैन मिलन आयो आ। अदा क्या हाल है? ठीक है, ठीक अल्लाह पाक किथों आई? अदा मैं आया मदीने चो ते कुछ स्पेशल मिलन। अच्छा, तेरे वास्ते थोड़ा जाइए तोहफा आंदे। ए सराय किया सिंधी समझ दो आ? सिंधी में कुछ सारी समझ आंदी है, सिंधी माला भी घिंदा सिंधी समझ दो आ। सराय किया है मुझे लाए मिठाई भी खणी आयो। चे तो तू वीडियो भला ठाइंदो तो जो मां वडो फैन आ। वडो बेचारे पंद करे आयो। ए देस खोल तो देखूं क्या है। ओए तेरी खैर होवे। कौन खाओसी? तेरे वास्ते आंदम स्पेशल। कौन खाओसी इतना? तू खासे बे कौन खासे? ओए ये कौन खावे इतना? ये देख तने अदाने एतरो मिठाई केर खावे रे? दिसो सही किस्म किस्म जा मिठाइयूं हे दिस। ए चेक कयो। बाकी यार के भला भला कमेंटा कयो। तेरे वास्ते भले भले कमेंट में कयो। आखे नाखे अदा मेरे वास्ते चंगे चंगे कमेंट करते आई। मेहनत करते आया इंदे चो मदीने दे शहर नाले मलाली मां उठो करो आया। मलाली को आयो असा के मिलण। हे दिसो ते केड़ा डब्बा आंदा थई मिठाई जा। यो तवा जे सपोर्टन जो कमाल आ। बाकी जै भी दोस्त के मुसा मिलणू आ। मां एडे कुबरी में रहा तो वादी लियानी में सही आ। सब जेको भी दोस्त मुसा मिले अचे मां उन के इंशाल्लाह टाइम भी दींदुस, मिलंदुस भी सही। बहरहाल मां कहीं नथो अची सघां, नथो वञी सघां, छाजे करे मुंहिंजो कमु रिटर्न जो आहे। बाक़ी तव्हां वीडियो खे अॻिते गुतरी ॾेई छॾियो, असांजे पेज खे फॉलो कयो। तव्हां सभिनि जी महिरबानी। अल्लाह हाफ़िज़।